साइंस क्लास 7 बाप 9 सबक ॿियो मोड़ जा कानून ऐं सबब लॉज एंड कॉज़िस ऑफ रिफ्रैक्शन। आउं आहियां साइंस उस्ताद नजीला चन्ना, अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। अॼु असां पंहिंजे लेक्चर में मोड़ जा कानून ऐं सबब लॉज एंड कॉज़िस ऑफ रिफ्रैक्शन पढ़ंदासीं। रोशनी जी मोड़ जा क़ाइदा ऐं मोड़ नुमा अदद मयार, लॉ ऑफ रिफ्रैक्शन एंड रिफ्रैक्टिव इंडेक्स। रोशनी जी मोड़ बाबति फ़क़ति ॿ क़ाइदा आहिनि। तव्हां रोशनी जी मोट रिफ्लेक्शन ऑफ लाइट जो हिकिड़ो कानून पढ़ियो हुयो, जॾहिं त रोशनीअ जी मोड़ जा ॿ क़ाइदा आहिनि। नंबर पहिरियों, आमदी किरणो, मोड़ खाधल किरणो ऐं उम्मूद ॿिए मीडियम ते पहुचण वारे नुक़्ते वटि पॉइंट ऑफ इंसिडेंस वटि सभई हिकिड़े मथाशिरे ते हूंदा आहिनि। आमदी किरणो इंसिडेंट रे ऐं मोड़ खाधल किरणो, हितां ही जेको रिफ्रैक्टेड रे निकितो, मोड़ खाधल किरणो ऐं नॉर्मल, ही जेको उम्मूद असां कढियो आहे, इहे सभई पॉइंट ऑफ इंसिडेंस वटि सभु हिकिड़े ई मथाशिरे ते हूंदा, हिकिड़े ई प्लेन ते हूंदा आहिनि। ही जेको ॿियो मीडियम आहे उनजो मथाशिरो आहे। पहिरियों कानून इहो आहे त रिफ्रैक्शन जे लाइ इंसिडेंट रे बि इन ई मथाशिरे ते किरे, रिफ्रैक्टेड रे बि इन ई मथाशिरे तां निकिरे ऐं नॉर्मल लाइन बि इन ई मथाशिरे ते टच थिए। टई साॻे ई मथाशिरे ते मौजूदु हुजनि त रिफ्रैक्शन थींदो। नंबर ॿियों, रोशनी जी खिला वैक्यूम में स्पीड ऐं कंहिं ॿिए मीडियम वारी स्पीड जे विच वारी निस्बत सदाईं साॻी रहंदी आहे। हिन निस्बत खे उन मीडियम जो मोड़ नुमा रिफ्रैक्टिव इंडेक्स सॾिबो आहे, जंहिंखे असीं मोड़ नुमा अदद मयार सॾियूं था। मोड़ नुमा अदद मयार रिफ्रैक्टिव इंडेक्स खे सम्झण जे लाइ असां थोरो अॻिते ई हिन ई लेक्चर में वज़ाहत सां उनखे सम्झंदासीं। ॿियो आहे असां वटि मोड़ जा सबब, कॉज़िस ऑफ रिफ्रैक्शन। रिफ्रैक्शन छो थींदी आहे? रोशनी जे किरणे में मोड़ तॾहिं पैदा थींदी आहे, रिफ्रैक्शन ऑफ लाइट तॾहिं थींदी आहे जॾहिं, नंबर पहिरियों सबब, हिकु शफ़ाफ़ ज़रिए मां ॿिए शफ़ाफ़ ज़रिए में कुंड ते दाख़िल थियणु। किरणो जॾहिं हिकु शफ़ाफ़ ज़रिए मां हवा, ॿिए शफ़ाफ़ ज़रिए गिलास, इन्हनि में हिकु शफ़ाफ़ ज़रिए मां निकितो, ॿिए शफ़ाफ़ ज़रिए में दाख़िल थियो, पर उहो जेको किरणो अचे थो उहो कुंड ते दाख़िल थिए त मोड़ पैदा थींदी। जेकॾहिं कुंड ते दाख़िल नथो थिए त मोड़ पैदा न थींदी। नंबर ॿियो, शयुनि जे विच में मोड़ नुमा या रिफ्रैक्टिव इंडेक्स जो फ़र्क़ु हुजणु। ही ॿई जेके मीडियम आहिनि, एयर ऐं गिलास, इन्हनि ॿिन्ही जे विच में रिफ्रैक्टिव इंडेक्स जो फ़र्क़ु हुजे। हवा जो रिफ्रैक्टिव इंडेक्स घटि आहे, शीशे जो रिफ्रैक्टिव इंडेक्स वधीक आहे, उन जे करे इन में मोड़ पैदा थींदी। पर जेकॾहिं ॿ अहिड़ा मीडियम आहिनि, ॿ अहिड़ा ज़रिया आहिनि जिन जे विच में रिफ्रैक्टिव इंडेक्स जो फ़र्क़ु कोन्हे को, त रिफ्रैक्शन पैदा न थींदी। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां खिला मां किरणो अचे थो ऐं हवा में दाख़िल थिए थो त रिफ्रैक्शन पैदा न थींदी आहे। छो त खिला ऐं हवा जे विच में रिफ्रैक्टिव इंडेक्स जो फ़र्क़ु कोन्हे को। जेकॾहिं पहिरें नुक़्ते खे असां वधीक सम्झूं त असां उन जो मिसाल खणूं था। इंसिडेंस, जंहिंमें रोशनी जी मोड़ पैदा थींदी आहे। इंसिडेंस एट एंगल, रोशनी जो किरणो कंहिं कुंड ते अचे ऐं ॿिए मीडियम में दाख़िल थिए। जॾहिं रोशनी छिडरी शइ मां गुज़री हिकु कुंड ते घाटी शइ में अचे थी त रोशनी जी रफ़्तार घटिजे थी ऐं तरफ़ पिणु तब्दील थिए थो। अहिड़ी सूरत हाल में मुड़ियल किरणो नॉर्मल लाइन जे वेझो सुरी अचे थो। हाणे ही हिकिड़ो ट्रांसपेरेंट मीडियम आहे हवा, ॿियो ही ट्रांसपेरेंट मीडियम आहे शीशो। इंसिडेंस छा ते थी थिए? हिकिड़ी कुंड ते आयो, नॉर्मल खां पोइ उते अचे, जॾहिं पॉइंट ऑफ इंसिडेंस ते मिलियो त उतां इहो मुड़ियल किरणो जेको आहे वरी हाणे ॿिए हुन मीडियम में असां ॾिसूं था त उहो नॉर्मल लाइन जे वेझो अची वियो आहे। हीअ सूरत हाल आहे त मुड़ियल किरणो जॾहिं ॿाहिरां छिटरे मीडियम खां घाटे मीडियम में किरणो ईंदो त किरणो नॉर्मल जे वेझो थी वेंदो। इहो उसूल आहे। पर ॻाल्हि हीअ ज़हन में रखण जी आहे त
रोशनीअ जी मोड़ रिफ्रैक्शन तॾहिं पैदा थींदी जॾहिं इंसिडेंट्स एट एंगल थो थिए, कुंड ते थो थिए। पर जेकॾहिं नॉर्मल इंसिडेंट्स आहे, हाणे हे इंसिडेंट्स बि हिते इहा जेको नॉर्मल आहे, नॉर्मल सां गॾोगॾु इंसिडेंट्स थो थिए। नॉर्मल जे मथां ई हिकिड़ो किरणो आहे जेको 90 डिग्रीज़ ते हिकिड़े मीडियम मां ॿिए मीडियम में दाख़िल थिए थो, त ॾिसो रोशनी जी मोड़ कोन थी पैदा थिए। जॾहिं पर जेकॾहिं किरणो मथां सिरे सां उमूदी तरफ़ में ईंदो, परपेंडिकुलर तरफ़ में ईंदो, त उन जे तरफ़ में मोड़ पैदा न थींदो, सिर्फ़ु रोशनीअ जी रफ़्तार बदिलबी। हाणे हेॾा हे नॉर्मल इंसिडेंट्स थियो आहे, नॉर्मल सां गॾोगॾु किरणो जेको आहे सो हिकिड़े मीडियम मां ॿिए मीडियम में दाख़िल थियो, त उन किरणे जी मोड़ कोन थी पैदा थिए, सिर्फ़ु इहो थो थिए त रोशनीअ जी रफ़्तार जेका आहे उहा मुतासिर थिए थी, छो त हिकिड़े छिडरे मीडियम मां घाटे मीडियम में जो किरणो दाख़िल थियो आहे त उनजी रफ़्तार घटि थिए थी। पर जीअं त इंसिडेंट्स एट एंगल कोन्हे को हिन केस में, तंहिंजे करे हिन में मोड़ कोन थी पैदा थिए। ॿियो सबबु आहे मोड़ जो मोड़ नुमा अदद, रिफ्रैक्टिव इंडेक्स। को जिस्म रोशनी खे केतिरे क़दुरु मोड़ींदो, इन जो तालुक़ु जिस्म जे मोड़ नुमा अदद सां आहे। मिसाल, जिस्म जो मोड़ नुमा अदद वॾो आहे त रोशनी जी मोड़ बि वॾी पैदा कंदो, रोशनी जे किरणे खे वधीक मोड़ींदो। मिसाल जे तौर ते हवाए मां किरणो जॾहिं पाणीअ में अचे थो त किरणो 40.6 डिग्री कुंड ते जेको आहे सो उहो मुड़ी वञे थो। पाणीअ जी रिफ्रैक्टिव इंडेक्स गिलास जी रिफ्रैक्टिव इंडेक्स खां घटि आहे, ऐं वरी जॾहिं हवा मां किरणो गिलास में अचे थो त 34.5 डिग्रीअ ताईं उनखे मोड़े वञे थो। यानी ॾिसो त हीउ जेको हेॾां 60 जी डिग्रीअ ते किरणो आयो त उनखे गिलास हिन उमूद जे वेझो आंदो आहे 34.5 डिग्री ताईं, एतिरो मोड़े वियो अथसि। पर हेॾां जॾहिं हवाए खां किरणो आयो 60 जी डिग्रीअ ते, त पाणी उनखे केतिरो मोड़े वियो आहे उमूद ॾांहुं 40.6 जी डिग्रीअ ताईं, त वधीक केरु मोड़े वियो? गिलास, छो त उनजो रिफ्रैक्टिव इंडेक्स वधीक आहे। असां इहा ॻाल्हि पढ़ीसीं त ॿ सबब आहिनि जंहिंजे करे रोशनी जी मोड़ पैदा थींदी आहे। हिकु इहो त किरणो कंहिं कुंड ते हिकिड़े मीडियम मां ॿिए मीडियम में दाख़िल थिए, ॿियो त उन्हनि ॿिनि मीडियम जे विच में रिफ्रैक्टिव इंडेक्स जो फ़र्क़ु हुजे त मोड़ पैदा थींदी। फ़र्क़ु जेतिरो वधीक हूंदो रिफ्रैक्टिव इंडेक्स जो, ओतिरो मोड़ वधीक पैदा थींदी। जीअं हवा ऐं शीशे में रिफ्रैक्टिव इंडेक्स जो फ़र्क़ु वधीक आहे त मोड़ बि वधीक आहे। मोड़ फार्मूला, रिफ्रैक्टिव इंडेक्स फार्मूला। किताब में असांखे हिकिड़ो फार्मूलो ॾिनल आहे जंहिंजी मदद सां असां कंहिं बि शइ जी रिफ्रैक्टिव इंडेक्स पाण मालूम करे सघूं था। मोड़ नुमा अदद खे एन सां ज़ाहिर कबो आहे, नंढी एन सां। रिफ्रैक्टिव इंडेक्स खे नंढी एन सां ज़ाहिर कबो आहे, जेको हिन फार्मूला ज़रिए हासिल कबो आहे। मोड़ नुमा अदद एन बराबरि आहे खिला में रोशनी जी रफ़्तार सी, उनखे असां वंड कंदासीं मीडियम में रोशनी जी रफ़्तार सां वी। जंहिं मीडियम जो असां रिफ्रैक्टिव इंडेक्स मालूम था कयूं, उन जी रफ़्तार, उन में रोशनी जी रफ़्तार असां हेठां रखंदासीं ऐं मथां रखंदासीं रोशनी जी रफ़्तार। रोशनी जी रफ़्तार जेका खिला में आहे उहा आहे 3 लख किलोमीटर पर सेकंड, पर जेकर उन्हनि खे मीटर में तब्दील था कयूं त तक़रीबन 30 करोड़ मीटर पर सेकंड थी वञे थी। ऐं जेकर असां उन्हनि खे साइंटिफिक नोटेशन में लिखूं त 3 ज़रबिया 10 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड थी वेंदो। इहो कांस्टेंट आहे रोशनी जी रफ़्तार खिला में या हवा में 3 ज़रबिया 10 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड हूंदी आहे। गिलास में रोशनी जी रफ़्तार आहे 2.00 ज़रबिया 10 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड, ऐं वरी पाणीअ में रोशनी जी रफ़्तार आहे 2.25 ज़रबिया 10 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड। यानी ॾिसो त हिन में खिला में या हवा में रोशनी जी रफ़्तार घणी आहे? 3 ज़रबिया 10 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड। ॿिए नंबर ते पाणी में घणी अथसि? 2.25 ज़रबिया 10 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड। ऐं टे नंबर ते जेका आहे रोशनी जी रफ़्तार गिलास में आहे घटि 2.00 ज़रबिया 10 रेज़ पावर 8 मीटर पर सेकंड। छिडरे में रोशनीअ जी रफ़्तार घणी आहे, ऐं वरी पाणीअ में थोरी घटि अथसि, गिलास में अञा घटि अथसि। सो जेकॾहिं असां हिननि मंझां गिलास जी या पाणीअ जी जेका आहे सो मोड़ नुमा अदद रिफ्रैक्टिव इंडेक्स मालूम करणु चाहियूं त हिन फार्मूले खे असां कमु आणींदासीं।
n बराबर आहे खिला में रोशनी जी रफ़्तार c ऐं मीडियम में रोशनी जी रफ़्तार v। सो असां इन फार्मूला जी मदद सां गिलास जो रिफ्रैक्टिव इंडेक्स मालूम करणु चाहियूं था। त असां छा कंदासीं, मथां रखंदासीं रोशनी जी रफ़्तार जेका आहे 3/10 मीटर पर सेकंड, ऐं हेठां रखंदासीं असां रोशनीअ जी गिलास में रफ़्तार 2/10 मीटर पर सेकंड। इन्हनि ॿिन्ही खे जॾहिं असां इन्हनि जो रेशो कढंदासीं त असांखे रिफ्रैक्टिव इंडेक्स ऑफ गिलास मिलंदो 1.52। इहो आहे मोड़नुमा अदद कंहिंजो गिलास जो। मोड़नुमा अदद जी माप जो को बि यूनिट कोन्हे को, छाकाणि त इहा हिकु निस्बत आहे। असांजे किताब जे पेज नंबर 143 ते हिकिड़ो चार्ट ॾिनल आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके मीडियम्स आहिनि उन्हनि जा मोड़नुमा अदद ॾिनल आहिनि। खिला या हवा जो तक़रीबन बराबरी मोड़नुमा अदद आहे 1.00 1.00। पाणीअ जो जेको रिफ्रैक्टिव इंडेक्स आहे उहो आहे 1.33। ईअं क्राउन ग्लास जो आहे 1.5, हीरे जो आहे 2.4। वधि में वधि जेको रिफ्रैक्टिव इंडेक्स आहे उहो हीरे जो आहे। त जंहिंजो रिफ्रैक्टिव इंडेक्स घणो हूंदो उन में रोशनीअ जी मोड़ वधीक पैदा थींदी। खिला या हवा जो रिफ्रैक्टिव इंडेक्स बराबरि आहे त उन्हनि में ॾिसो रोशनी जी मोड़ बि कोन पैदा थींदी आहे। खिला मां हवा अचे ऐं खिला मां रोशनी अचे, हवा में दाख़िल थींदी आहे त का बि रिफ्रैक्शन ऑफ लाइट कोन पैदा थींदी आहे। रिफ्रैक्टिव इंडेक्स वॾो त मोड़ यानी रिफ्रैक्शन बि वॾी। मिसाल जे तौर ते ॾिसो, मथां टिनी असां हिननि मिसालनि में हवा रखी आहे, पर हेठियों जेको मीडियम आहे उहो असां मटाईंदा आया आहियूं। पहिरियां रखियो आहे पाणी जंहिंजो रिफ्रैक्टिव इंडेक्स 1.33 आहे, घटि आहे। पोइ असां रखियो आहे गिलास जंहिंजो रिफ्रैक्टिव इंडेक्स पाणी खां वधीक आहे। पोइ असां रखियो आहे डायमंड जंहिंजो रिफ्रैक्टिव इंडेक्स गिलास खां बि वधीक आहे। त हाणे ॾिसो, जीअं जीअं पाणी, गिलास ऐं डायमंड जो रिफ्रैक्टिव इंडेक्स वधंदो थो वञे त मोड़ बि वधंदो थो वञे रोशनीअ जो। हाणे रोशनी हवा मां आई 60 डिग्री ते, त पाणी छा कयो, उन खे नॉर्मल जे 32 डिग्री वेझो आणे छॾियईंसि, मोड़ पैदा कयईंसि। वरी गिलास में जेॾी महिल जो रोशनी आई साॻो ई 60 डिग्रीअ ते, त गिलास जे अंदरि उहा उमूद जे वेझो 28 डिग्रीअ ताईं इहो किरणो मुड़ी वियो। पर डायमंड अञा उन किरणे खे 17 डिग्रीअ ताईं मोड़े छॾियो। छो त इन्हनि जो रिफ्रैक्टिव इंडेक्स वॾो आहे। तंहिंजे करे हीअ ॻाल्हि ज़हन में रखो त जंहिं बि शइ जो रिफ्रैक्टिव इंडेक्स वॾो हूंदो उन जे अंदरि रोशनीअ जी मोड़ रिफ्रैक्शन बि वॾी हूंदी। असांजो लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।